जॾहिं माण्हू इमाम साहब जे पुठियां निमाज़ पढ़ंदो त इमाम साहब जी क़िरात ॿुधंदो ऐं पाण पोयां बीही करे क़िरात न कंदो। चाहे इमाम साहब क़िरात ॾाढियां करे थो या जन निमाज़ुनि में क़िरात आहिस्ता कई वञे थी, चाहे आहिस्ता वारी निमाज़ हुजे त बि इमाम जे पुठियां क़िरात जमायती न कंदो। पहिरियों दलील क़ुर करीम मां ही आहे त अलाह ताला क़ुर करीम में इरशाद फरमायो व इज़ा क़ुरिअल क़ुरआन फस्तमिउ लहू व अनसितू लअल्लकुम तुरहमून। त जॾहिं क़ुर करीम जी क़िरात कई वञे त उनखे ख़ामोशी सां ॿुधो ऐं चुप रहो, उमेद त अव्हां ते रहम कयो वेंदो। बाज़ चवनि था त जिन रकातुनि में क़िरात ॾाढियां थिए थी उहा त ॻाल्हि सम्झ में अचे थी त उन में इमाम साहब खे ॿुधो वञे। बाक़ी पोयूं जेके ॿ रकातूं आहिनि उन्हनि में इमाम साहब क़िरात आहिस्ता करे थो, या जेकी निमाज़ूं जिन में क़िरात आहिस्ता आहे, निमाज़ ज़ोर थी या निमाज़ असर थी, त उन में छो न तिलावत जमायती करे। उन जे लाइ हदीस शरीफ़ अर्ज़ रखां थो त क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नमा जुइलल इमामु लियुतम बिही फइज़ा कब्बर फकब्बिरु व इज़ा क़रअ फअनसितु। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाइनि था त जॾहिं अव्हां कंहिंखे इमाम बनायो आहे त उन जी इक़्तिदा कई वञे। जेकॾहिं इमाम अल्लाहु अकबर चवे त तव्हां बि अल्लाहु अकबर चओ, ऐं जंहिं वक़्तु इमाम साहब क़िरात करे त फअनसितू, तव्हां ख़ामोश थी वञो। माना त इमाम जी जॾहिं माण्हू इब्तिदा में हूंदो त पोयां क़िरात न कंदो। अहिड़े नमूने सां ॿी हदीस शरीफ़ अव्हां जे आॾो अर्ज़ रखां थो त हदसना अली इब्न मुहम्मदिन क़ाल हदसना उबैद क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन कान लहू इमामुन फक़िरातुल इमाम लहू क़िरातुन। हदीस शरीफ़ जो मफ़हूम आहे त जेकॾहिं तव्हांजो इमाम आहे त पोइ इमाम साहब जी जेका क़िरात आहे उहा जमायती जी क़िरात आहे। इमाम साहब क़िरात कई ॼण त जमायती कई, इन जे करे जॾहिं इमाम साहब क़िरात करे पोइ उहा निमाज़ आहिस्ता वारी हुजे या क़िरात ॾाढियां करण वारी हुजे, जमायती खे पोयां क़िरात नाहे करणी कंहिं बि रकात में। बाक़ी जेका हदीस शरीफ़ पेश कंदा आहिनि त जंहिं रकात में सूरह फातिहा तिलावत न कई वई त उन जी निमाज़ नाहे। उन जे बारे में अव्हांजो छा चवणु आहे त उन जे बारे में त जेका हदीस शरीफ़ आहे उन खे सॼो पढ़ियो वञे त मसालो सम्झ में ईंदो। इहा हदीस वाकई आहे त जंहिं रकात में सूरह फातिहा न पढ़ी वई त उहा निमाज़ न आहे, लेकिन इन खां अॻिते बि कुझु हदीस शरीफ़ जो हिसो आहे। हदीस शरीफ़ आहे त मन सल्ला रकातन लम यक़रा फीहा बे उम्मिल क़ुरआन फलम युसल्ली इल्ला अन यकून वरा अल इमाम। त
का बि अहिड़ी रकात जंहिंमें सूरह फातिहा तिलावत न कई वई त उहा निमाज़ न आहे, उहा रकात न आहे। पर अॻिते आहे इल्ला ऐं यकून वरा अल इमाम, मगर जेकॾहिं इमाम जे इक़्तदा में आयो त उते फातिहा बि न पढ़ी वेंदी। मसइले जो निचोड़ इहो निकितो त इमाम साहब जे पुठियां जॾहिं माण्हू उनजे इक़्तदा में बीठो आहे त सिर्फ़ सना शरीफ़ पढ़ी बाक़ी जेके तस्बीहात आहिनि रुकू जूं सजदे जूं या अतहियात थी, दुरूद शरीफ़ थियो या दुआ थी, इहे पढ़बियूं। बाक़ी क़िरात जेका आहे इमाम साहब जे पुठियां कोन कंदो कंहिं बरकात में न, भली उन में तिलावत निमाज़ में ॾाढियां वारी निमाज़ हुजे या आहिस्ता क़िरात वारी हुजे, जमायती खे पोयां क़िरात नाहे करणी।